हाँ मुझे सवाल है अमन अमान के हवाले से अमन अमान की छा पोजीशन है तव्हांजे जिले में अमन अमान के बदीन डिस्ट्रिक्ट पीसफुल है सॼो अमन अमान सही है बिल्कुल पीसफुल है बिल्कुल सही चोरी जो आधार है को बि अमन है हाँ मोटरसाइकिल फुर चोरी मेह जी चोरी बकरी ग़रीब सां ज़ुल्म आहे बाक़ी वॾे माण्हू जी चोरी कॾहिं ठही कोन्हे को थींदी असां हिकदमि जेका चोरी थिए थी बाक़ाइदा उन ॻिची न अचे थी पुलिस वारे काबू करे असां सभु शइ तक़रीबन 100% शयूं मोटरायूं आहिनि ऐं माण्हुनि खे सदाऊं ॾियारियूं मुझे नालो सावल गोपांग है अवामी तहरीक जो नुमाइंदो है साईं जिन ॻाल्हि कई बदीन में अमन अमान जी त अमन अमान जी सूरत हाल इहा आहे त हिते फुरूं थियनि पियूं धाड़ा थियनि पिया चोरियूं थियनि पियूं साफ़ ई जे घर में चोरी थी थी वञे ऐं हू चोरी ॻाल्हि उनखे वरी ऐसे जो धमकियूं थो ॾे मौत मार तोखे ठीकु करे ॾींदुसि उनखां अलावा जेको साईं ॻाल्हि करे पियो अमन अमान आहे हिते बिल्कुलु उनजो जितां हू चूंडिजी आयो आहे काउंसलर आहे लुआरी शरीफ़ उते 15 क़तल थी चुका आहिनि ऐं उते मुंहिंजो बि उन ॻोठ सां तालुक़ु आहे ऐं उते पुलिस ख़ुदि दहशतगर्दी करे पई 4 फरवरी ते पुलिस जेको आहे उते मज़दूरनि जा पौरियतनि जा 32 घर मिसमार करे छॾिया उन्हनि में बुलडोज़ करे उन्हनि में औरतनि ॿारनि ते तशदद करे गिरफ़्तार कूड़ा केस सॼे ॻोठनि खे भायूं उनजो इहो अमन अमान असांजो इहो आहे साईं आऊं ॻाल्हाईंदुसि इहो लुआरी शरीफ़ जो तमामु पुराणो ऐं दरीना मसइलो आहे ॿिनि ग्रुपनि जो पाण में जहिड़ो आहे उहो जीअं तज़ाद थींदा आहिनि क़बाइली इन तरीक़े जो हिकिड़ो जहिड़ो आहे जेको वाक़िअ थियो आहे माण्हू बि मुआ आहिनि पर मुख़्तलिफ़ 79 खां वठी इहो जहिड़ो हले थो पर उन इलाइक़े में ख़ौफ़ त थिए थो ख़ौफ़ थिए थो ज़रूरु थिए थो उहो आहे पर हाणे उनजी रोकथाम जे लाइ ॾोह थिए थो त पुलिस जो वरी उनजे रोकथाम लाइ त इहो ज़रूरु कुझु न कुझु कानूनी क़दम बि खयां विया आहिनि पर उहो थिए कोन थो कॾहिं कॾहिं हिक ॿिए जा घर ई साड़े था छॾीनि माण्हू ई साड़े था छॾीनि त हाणे उनजो ॿियो त इलाजु आहे कोन जो माण्हू उते पुलिस बीहारे ऐं इहो करे बसि ॿियो त को मसइलो